बेदर्दी सां ॾींहुं राति शहीद थी रहिया बैतुल मुक़द्दस जे मथां बमनि जा मासूम ॿिनि महीननि जा ॿारड़ा तव्हां ऐं असां वञी त नथा सघूं साईं, वञी नथा सघूं बाबा बराबरि। हर माण्हू खे पैसो न आहे उते वञी सघे, पोइ भला न वञण खां बाद में जेके शयूं आहिनि उहे त कयूं या उहे बि तव्हां ऐं असां न कयूं। ॾाढा ॻाल्हायो उन्हनि ते त अचूं न, आई ॻाल्हि सम्झ में आहे न। ॿ टे ॾिहाड़ा थिया आहिनि, हिकिड़ी ॾाची जो मसइलो थियो आहे, हुनजो पेर कटियो वियो आहे। ओ उन ज़ालिम वॾेरे जाबिर वॾेरे जे ख़िलाफ़ पूरे पाकिस्तान, सुठी ॻाल्हि आहे, जानवर आहे, उनजे मथां ज़ुल्म थियो आहे। सभिनी बैक वक़्तु मुस्लमाननि क़ाबिल तारीफ़ आहे आवाज़ु उथारियो आहे। ॾाची जे पेर वढण ते पूरी दुनिया खे तकलीफ़ थिए थी। छा फ़लस्तीन जा मज़लूम मुस्लमान जंहिंजा नंढड़ा टुकड़ा जेके हवाउनि जे अंदरि उॾंदा, तकलीफ़ कंहिंखे नथी अचे, कंहिंजी ज़ुबान खे अज़ियत नथी पहुचे। साईं वञी नथा सघूं, असांजे वस में जेका शइ आहे उहा त करे सघूं था न। तव्हां नथा वञी सघो, उनजे लाइ दुआ घुरी सघूं था या न? ॾाढा ॻाल्हायो बाबा। घर में क़ुर शरीफ़ पढ़ी करे, ख़त्मो कढी असां तव्हांजा ॿार नमाज़ पढ़ी करे, सदको वग़ैरह करे अल्लाह खां दुआ त घुरी सघूं था न। रब फ़लस्तीन ऐं ग़ज़ा जे मज़लूम मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फरमाई, इहा दुआ घुरी सघूं था। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे, इसराइल जी मसनूआत असांजे इस्लामी मुल्कनि जे अंदरि फ़रोख़्त थियनि थियूं। कोको कोला आहे, पेप्सी आहे, ऐं नेस्ले जो पाणी आहे, एरियल सर्फ आहे, कोलगेट पेस्ट आहे, सेंसोडेन आहिनि, या उन जूं खोड़ सारी मसनूआत, इहे उन्हनि जूं कंपनियूं आहिनि, इहे यहूदी आहिनि, इहे सभु यहूदियुनि जूं कंपनियूं आहिनि। इहे सभु यहूदी उन पंहिंजे ॾाढे इसराइल खे पैसा ॾियनि था, तूं मुस्लमाननि जे मथां हमिलो कर। तव्हां ऐं असां वञी कोलगेट जी पेस्ट वठूं था, पेप्सी वठूं था, कोको कोला वञी करे ख़रीद करीसीं, एरियल सर्फ वञी करे ख़रीद कईसीं। अॼु अहद कयो त पंहिंजे मज़लूम फ़लस्तीनियुनि सां वाइदो ऐं वचन कंदासीं, थुक हणी करे इसराइली मसनूआत खे परते उछलाईंदासीं, ॿी का शइ वठंदासीं, मेरा कपिड़ा जिस्म जे मथां पाईंदासीं, पर हिननि ज़ालिमनि जी का बि मसनूआत ख़रीद न कंदासीं। एतिरो त करे सघूं था, ॾाढा ॻाल्हायो। एतिरो बि असां नथा करे सघूं, एतिरो बि असांजो ईमान न आहे, एतिरी असांजी ईमान जी गैरत ऐं तक़ाज़ा बि न आहे। अॼु तुंहिंजे बैतुल मुक़द्दस जे मथां हमलो आहे, मुंहिंजा भाउ मज़लूम न्यायो वक़्तु उन्हनि ते गुज़रे थो, उन्हनि खां पुछा कयो। अलाह जो कसम आहे, हिकिड़ो मानी जो गिरहो, हिकिड़ो मानी जो गिरहो 10 भाती उनखे आलो करे हिकु हिकु गिरहो पंहिंजे वात में मस था खाइनि। असांजे तव्हां एसिन जे अंदरि, महलनि जे अंदरि, जागीरान जे अंदरि, ऐं जेको आहे सवे एकड़नि जा मालिक थी करे पंहिंजे हलो वक़्तु गुज़रंदो कोन्हे, को यादि रखो। अॼु जेकॾहिं तव्हां असां आवाज़ न उथारियोसीं, ख़ुदा जे आॾो का देरि कंहिं क़िस्म जी न आहे। जिन ताक़त जे ज़ोर जे अंदरि चयो असांजो फ़लस्तीन सां को वास्तो न आहे, ख़ुदा उन्हनि खे बि नज़ारो ॾेखारियो। इन जे करे असां पाकिस्तानी ग़रीब ज़रूरु आहियूं, असां पाकिस्तानी माली वो सज़ा घटि ज़रूरु आहियूं, पर अल्हम्दुलिल्लाह हिन पाकिस्तान जी सरज़मीन ते रहण वारा मुस्लमान ईमान जे जज़्बे सां एॾो त पुरवकार ऐं जोश जे अंदरि आहिनि। अॼु बि फ़लस्तीनी चवनि था जेकॾहिं असांखे सहारो आहे त पाकिस्तान जे हलाली गैरतमंद पुटनि जो सहारो आहे। दुनिया जा सभु माण्हू छॾे वञनि, पर पाकिस्तान जा मुस्लमान असांखे कॾहिं बि कोन छॾींदा। उन्हनि इहा आछ कई आहे, उलमा हिन ते फतवा ॾिनी आहे त इसराइल जी मसनूआत इस्तेमालु न कयो, उनजो बाइकाट कयो। अॼु ईद जो एॾो वॾो ॾिहाड़ो आहे, वञी पेप्सी वठंदासीं, कोको कोला वठंदासीं, मिनरल वाटर जो पाणी वठंदासीं, लय बाद में कजांइ कोलगेट ऐं सेंसोडेन जी पेस्टूं वठंदा आहियूं। इहे सभु प्रोडक्ट जेके इसराइली, गूगल ते सर्च कयो इसराइली मसनूआत कहिड़ियूं आहिनि, लिखिजी ईंदो फिलानी फिलानी शइ आहे। उन्हनि सभिनी जो बाइकाट कयो, अव्हां करे ॾिसो, अव्हांजे रूह खे तस्कीन मिलंदी। इहो नंढो अमल बि जेकॾहिं ख़ुदा जी बारगाह में क़बूल पइजी वियो त इंशाअल्लाह तव्हां असांखे जन्नत में वठी वञण जो ज़रियो ज़रूरु बणिजंदो। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सफ़ूं दुरुस्त फ़रमाए।